जॾहिं बि का मुसीबत ईंदी आहे, को डिज़ास्टर ईंदो आहे त माण्हू, समाजी माण्हू या सुधरियल मुल्कनि जा माण्हू जेके आहिनि उहे गॾिजी करे उन डिज़ास्टर खे, उन मुसीबत खे फेस कंदा आहिनि। सिंध में जॾहिं बि का मुसीबत ईंदी आहे त जेके हिन इलाइक़े जा, हिन वतन जा जेके मोज़िज़ माण्हू, सरमाएदार या जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि, उहे उन मुसीबत जो वॾे में वॾो फ़ाइदो वठंदा आहिनि। उन जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल इहो आहे त बरसाति वसे पई, छितियूं माण्हुनि जूं टिमनि पियूं, घर किरिया आहिनि ऐं किरनि पिया। गवर्नमेंट या जेके सरमाएदार आहिनि उहे माण्हुनि जी मदद त न पिया कनि, उहे माण्हुनि खे को रिलीफ त न पिया ॾियनि। माण्हुनि जे ॾुख सुख में त उहे शरीक थियनि ई कोन था, वोट वठणु ईंदा आहिनि, वरी हलिया वेंदा आहिनि। पर जेको सरमाएदार जेको नओं कमु कयो आहे, जेका कली 150 रुपया किलो मिले थी, जेका 100 रुपया किलो मिले थी, उहा शापर 450 रुपया किलो आहे, 500 रुपया किलो आहे। ऐं जेका असली जेका सुठी शापर आहे कली, जेके माण्हू पंहिंजे छित ते ढकिन था, तरपाल न, पर उन खां जेका नंढी लेवल आहे, उन जी जेका क़ीमत आहे उहा 1000, 1100, 1200 रुपया पिया वठनि। इहे ई सरमाएदार जेके हाजी, निमाज़ी, जेके पंहिंजो पाण खे जेके दीनदार सॾाइनि था, यार थोरो त शर्म कयो, को थोरो त तव्हां में हया हुजणु खपे त इहे जेके मिसकीन माण्हू, ॿुॾल माण्हू तव्हां वटि का कली वठण था अचनि, उहा 100 रुपये वारी कली उन्हनि खे 1000 रुपये में ॾियो था, उहो 50 रुपये वारी कली उन्हनि खे 500 में ॾियो था। तव्हां सरमाएदार आहियो, ॿुॾी नथा मरो, तव्हांखे शर्म अचणु खपे। तव्हां माण्हुनि जो साहु सुकाए छॾियो आहे। अॼु जॾहिं मां पंहिंजे घर जी छित जी जे लाइ कली वठणु वियुसि त उन जी क़ीमत हुन 1100 रुपया किलो ॿुधाई। मां दंग रहिजी वियुसि। मूं जॾहिं जांच कई, पंहिंजे ॿियनि ज़रियनि खां पुछा कई त ख़बर पई त इन जी त क़ीमत ई 300 रुपया आहे, 400 रुपया आहे। त पोइ एॾी वॾी जेका मुसीबत आहे उन में माण्हुनि जो ख़्यालु नथो रखियो वञे। ऐं जेका सरकार आहे, असिस्टेंट कमिश्नर जेके आहिनि सिंध जा, मुख़्तियारकार आहिनि, DCs आहिनि, या ॿिया इन्फोर्समेंट जा इदारा जेके आहिनि, उहे बि चुप आहिनि, ख़ामोश आहिनि। हुकूमत बि ख़ामोश आहिनि हिते त उहो सरमाएदारनि खे पटो विझे। इहे सरमाएदार हराम खोर जा पुट आहिनि पहिरें नंबर जा, जेके माण्हुनि जो साहु सुकाइनि था, जेके इंतज़ारु था कनि, जेके मस्जिदुनि में वञी ख़ैर जी दुआ कोन था घुरनि, इहा ई दुआ घुरनि था त ख़ुदा को डिज़ास्टर ॾिए त असांजो कारोबार हले। अहिड़नि सरमाएदारनि ते ख़ुदा जी लानत हुजे। हीअ सरमाएदार ईअं कंदा आहिनि, तव्हां ख़ुदकुशियूं माण्हुनि शुरू कयूं, हिननि रसियूं महांगियूं करे छॾियूं। माण्हू मरणु शुरू थी विया, हिननि कफ़न महांगा शुरू कया। छितियूं टिमनि पियूं, हिननि कलियूं महांगियूं करे छॾियूं। इहो हाल आहे हुकूमत जो ऐं सरमाएदारनि जो ऐं ब्यूरोक्रेट्स जो। ऐं बाक़ी जेके सियासतदान ऐं समाजी माण्हू आहिनि उहे ख़ामोश आहिनि।